सिंध में 4 ॾींहनि खां वफ़े सां बरसात जारी। केतिरनि ई शहरनि में गोॾे जेॾो पाणी भीजी वियो। रोड ऐं रस्ता तलाउनि जो ॾेख ॾियण लॻा। घरनि जूं छितूं किरण जे वाक़िअनि में 5 ॼणा फ़ौत। थाणो बोला खान भरिसां ॻोठ में घर जी छित किरण सबबि 65 वरियनि जो अली मोहम्मद बरफ़त ऐं संदसि नौजवान नूंहुं फ़ौत। छुल जे ॻोठ शाहदोस बंगलानी में घर जी छित किरण सबबि 50 सालनि जी आयशा ऐं 5 सालनि जो ॿारो महमूद बंगलानी फ़ौत थी वियो। दरिया ख़ान मरी जे ॻोठ खंडोमरी में घर जी छित किरण सबबि 12 सालनि जी नीगरी तुफ़ेला फ़ौत। 2 औरतुनि समेत 4 घर भाती ज़ख़्मी थी पिया। ॻणती जोगी हालत में नवाब शाह मुंतक़िल। गिम्स अस्पताल में ॿारनि वारे वार्ड जी छत जा चापड़ किरी पिया। वार्ड में दाख़िल ॿार महफ़ूज़ रहिया। सिंध में तेज़ बरसातुनि दौरान मुख़्तलिफ़ वाहन ऐं शाख़ुनि खे घारा। हज़ारे एकड़ फ़सुल ऐं ॻोठ पाणीअ हेठि। दोदापुर वेझो बेगारी किनाल ऐं टंडे अदम भरिसां रोड़ी किनाल खे घारा पइजी विया। छिखराचो उस्मान शाह हुड़ी पनो आकिल सकरंड ऐं मेहर भरिसां वाहन ऐं शाख़ुनि खे घारा। हज़ारे एकड़नि ते बीठल फ़सुल ऐं भर पासे जा ॻोठ पाणीअ हेठि अची विया। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण त घारा बंदि करण में रुधल। लाड़काने ऐं पगड़ियों में करंट लॻण जे वाक़िअनि में फ़ौरियत नौजवान ऐं औरत फ़ौत। लाड़काने जे हैदरी मोहल्ले में मिटीअ जी खोटाई दौरान बिजली जे तारुनि मां करंट लॻण सबबि कुतुब कॉलोनी जो रहिवासी 25 वरियनि जो फ़ौरियत नौजवान वसीम अली फ़ौत थी वियो। पिंगरियो शहर जे गरीबाबाद पाड़े में समीना ज़ाल नासिर कंबू पाणीअ वारे मोटर जे तार लॻाइण दौरान करंट लॻण सबबि दम ॾेई छॾियो। घर भातियुनि में रोज़ राड़ो मतल। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध में बरसातुनि जी सूरत हाल जे जाइज़े लाइ इजलास सॾाए वरितो। इजलास में खीरथर जे जाबलू पट्टी ऐं बलोचिस्तान में बरसात बाद सिंध में दाख़िल थींदड़ पाणीअ जी सूरत हाल बाबति वीचारियो वेंदो। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह इजलास में मकानी ऐं आबपाशी खाते जे अमलदारनि खे हिदायतूं ॾींदो। पंजाब, केपी, बलूचिस्तान, आज़ाद कश्मीर ऐं गिलगित में तेज़ बरसात। पेशावर, नौशहरा, बनू, कोहार, चारसूदा, लोयरदीर ऐं बुनेर में बि बरसात सबबि रोड ऐं रस्ता पाणीअ हेठि। कागान वादी बालाकोट सां राब्तो 6 ॾींहनि खां कटियल। सियालकोट समेत पंजाब जे केतिरनि इलाइक़नि में ककर गजगोड़ सां वसी पिया। बलूचिस्तान जे इलाइक़े झलमक्सी में तेज़ बरसात। महांगाई ख़िलाफ़ जमायत इस्लामी जा रावलपिंडी ऐं कराची में धरना जारी। मुतालबनि जी मनता ते हुकूमत ऐं जमायत इस्लामी जे अॻवाननि विच में डेडलॉक बरक़रार। जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईमुर रहमान चयो आहे त मुतालबनि जी मनता ताईं धरना जारी रहंदा। लियाक़त बलोच जो चवणु आहे त लाहौर में गवर्नर ऐं वज़ीर आला हाउस अॻियां बि धरना हया वेंदा। हुकूमत खे मौक़ो ॾेई रहिया आहियूं, न त असांखे पंहिंजी मंज़िल यादि आहे।